अस्सलामुअलैकुम दोस्तों, ड्रामा सीरियल दोलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, मुंहिंजो यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खिला में सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूरु प्रेस कंदा, जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो पहिरियों ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। ऐं दोस्तों तव्हां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन्हे को करायूं, हलूं था पंहिंजी कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त नरेश मंसूर खे चवंदो त आउं तुंहिंजो हिकु बि शर्त न मञींदुसि। नरेश मंसूर चवंदा तोखे हर हाल में शर्त इहे मञणा ई पवंदा, जेसीं ताईं तूं शर्त न मञींदे जेसीं ताईं मां तुंहिंजे हवाले न कंदुसि। ऐं पोइ ककर ॻाल्हाईंदो ककर चवंदो नरेश मंसूर खे त तुंहिंजा शर्त मूंखे क़बूल आहिनि, तूं सिर्फ़ु छोकिरी असांजे हवाले कर। ऐं ॿिए पासे दोस्तों सोडर मुराद खे चवंदा त मूंखे पक नथो लॻे त नरेश मंसूर असांजो साथ ॾींदो ऐं असां सां हर ॾुखे वक़्त में साथ ॾींदो। मुराद चवंदो सोडर तो अञा नरेश मंसूर खे सुञातो किथे आहे, त हू छा आहे ऐं हू कहिड़ा कमु कंदो आहे ऐं हू ग़रीबनि लाइ छा आहे। जॾहिं तुंहिंजे मथां ॾुखियो वक़्तु ईंदो तोखे मंसूर नरेश बचाईंदो, पोइ तोखे ख़बर पइजी वेंदी त नरेश मंसूर छा आहे। ऐं सोडर चवंदो त हाली नरेश मंसूर खे 2-3 ॾींहं हिकु पासे कर, हाली रेज़न वारनि जो बिलो कर। तूं रेज़न वारनि जो बिलो न कंदे ही वरी वेंदा मथे ते चढ़ंदा, उन जे करे तूं पहिरियां हिननि जो बिलो कर, पोइ नरेश मंसूर सां ॻाल्हाए वठंदासीं त असांखे छा करिणो आहे। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं कंहिं नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।